कर तू हैदर हैदर यार आया काबे विच सरदार। कर तू हैदर हैदर यार आया काबे विच सरदार। जशन मनाया मौला अली दा, जशन मनाया मौला अली दा, थी गया बेड़ा पार आया काबे विच सरदार। कर तू हैदर हैदर यार। अल्हम्दुलिल्लाह, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। इंशाअल्लाह ताला हर साल वांगे हिन साल भी 13 रजब जश्न मौलूद काबा आमद मौलाए कायनात मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जी खुशी में मल्हाईंदासीं, जंहिंमें 2 करोड़ दुरूद पाक आका करीम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक ज़ात बाबरकात के हदियतन तोहफ़तन पेश कंदासीं। मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जी पाक ज़ात बाबरकात के तोहफ़तन हदियतन पेश कंदासीं। ऐं ॾाढो आदम ॾाढी हवा खां वठी इमाम महदी अलैहिस्सलाम ताईं कुल मोमिनीन वल मोमिनात के पेश कंदासीं। ऐं उन में हिते विलेज मीर मोहम्मद नूनारी खैरपुर में पुलिस ट्रेनिंग सेंटर खां थोरो परते आहे, उते खैरपुर में हर साल इहो जश्न मौलूद काबा असां मल्हाईंदा आहियूं ऐं इंशाअल्लाह मल्हाईंदा रहंदासीं। जैसी साह पसा, जैसी साह पसा तेसी नीह निभाइबो, जैसी साह पसा तेसी नीह निभाइबो, जाने पो अल्लाह केरु हूंदो कंहिंसां भला। इंशाअल्लाह ज़िंदगी जेसि ताईं साथ ॾिनो त अली अली कंदासीं, मौला जो जश्न मल्हाईंदा रहंदासीं ऐं महबूब मिठड़े ते दुरूद पाक पढ़ाईंदा रहंदासीं। ऐं इंशाअल्लाह सॼे दुनिया मां, सॼी सिंध धरती मां, सॼे पाकिस्तान मां, सॼी दुनिया मां जेको बि मोमिन बानो मुंहिंजो भाउ या मुंहिंजी भेण हिन सवाब में हर साल वांगुरु शामिल थियणु चाहे त हो अॼु खां वठी दुरूद पाक पढ़णु शुरू करे, काउंटिंग करे, तादाद उहे लिखंदा वञो। पोइ जेतिरा बि लख पढ़ी सघो, जेतिरा हज़ार पढ़ी सघो, 13 रजब खां कुझु ॾियारा अॻु में मुंहिंजे नंबर ते उहो तादाद SMS करे मोकिलियो, जीअं उहो टोटल सभिनी जो पढ़ियल दुरूद पाक महबूबनि जी बारगाह में तोहफ़ो पेश कयूं। इंशाअल्लाह ताला सभई अगरि हिन में साथ ॾींदा त हिन साल अरबे दुरूद पाक पेश थींदो इंशाअल्लाह ताला। 13 रजब सखी जी आमद जो ॾियारो आहे, सखी मौला सखी जी आमद जो ॾींहुं आहे, जंहिंमें अरबे खरबे दुरूद इंशाअल्लाह पेश कंदा आहियूं। असां काउंट जेको हूंदो आहे पंफलेट ते 2 करोड़ हूंदो आहे, पर हर साल 2 करोड़नि खां मथे पढ़ी करे मोमिन असांखे ॾींदा आहिनि दुरूद पाक। ऐं क़ुरान जा ख़तम बि कोई ॾियणु चाहे त उहो बि ॾिए, यासीन पाक पढ़े उन जा ख़तम, जेको जंहिंजी दिलि चवे उहो बि हिन में तादाद SMS करे त मां लिखंदो वञा, 13 रजब ते पेश कंदासीं। ऐं मुंहिंजे हिन नंबर ते उहो तादाद SMS करे मोकिलियो। मुंहिंजो नंबर आहे 0300 318 9958, 0300 318 9958 इहो मुंहिंजो नंबर आहे। इन नंबर ते उहो पंहिंजो तादाद दुरूद पाक जो तादाद लिखी ऐं SMS करे छॾियो, उहो मां काउंटिंग कंदो वेंदुसि हर साल जीअं। ऐं इंशाअल्लाह ताला जश्न मौलूद काबा में फी सबीलिल्लाह हिकु कुणो कढंदासीं ईरान ऐं इराक ज़ियारतुनि लाइ। जेके बाना कुणो रखनि त पंहिंजे शनाख्ती कार्ड जी कापी उहा करायूं अचनि, उहो उते रखंदासीं, पोइ उहो कढंदासीं, पोइ जंहिंखे मौला नसीब करे, जंहिंखे घुराए इंशाअल्लाह ताला। ऐं सभिनी बाननि खे मौला अली जे आशिक़नि खे जेको आहे एडवांस में मुबारकूं आहिनि, जो असां मौला जे जश्न मल्हाइण जो इरादो कयो आहे। मौला अली मदद कंदो, अम्मा फातिमतु ज़हरा मदद फरमाईंदी, ख़ैर सां मौला जो जश्न थी वेंदो। अली अली कंदासीं। ऐं दुरूद पाक हिकु अहिड़ी इबादत आहे जेका कॾहिं बि रायगा न थींदी आहे। मुंहिंजे महबूब मिठड़े सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे, जंहिं दुनिया में मूं ते सभ खां वधीक दुरूद पाक पढ़ियो, क़यामत जे ॾियारे उहो मूंखे सभ खां उम्मती क़रीब हूंदो, वेझे हूंदो। हाणे केॾी वॾी सआदत आहे, महबूब जी हदीस आहे। अगरि बानो महबूब जी हदीस हिकिड़ी ते भी अमल कंदो तो अल्लाह जो कामिल वली बणिजी वेंदो। जिंदगी अमल से बनती है, जन्नत भी और जहन्नम भी।
अमल सां सब कुछ। अल्लाह पाक असांखे सॼी ज़िंदगी मरण घड़ी ते महबूब मिठड़े जी सलवात शरीफ पढ़ण नसीब फरमाए। ऐं इन खां अलावा 12 ई महीना सुन्नी शिया हर मुसलमान मोमिन जे घर लख दुरूद असां पढ़ाईंदा आहियूं। 25 साल तंज़ीम मुंहिंजी खे शुरू थींदो हाणे। ऐं इंशाअल्लाह ताला इहो जेको रोज़ लख सलवात दुरूद पाक पढ़ाईंदा आहियूं रोज़ पेश करे छॾींदा आहियूं। इहो त काउंट न थींदो, पेश थी वियो। बाक़ी 13 रजब जे लाइ दुरूद पाक इहो सभिनी जो पढ़ियल लिखंदा वेंदासीं गॾु करे। इहो 13 रजब ते पेश कंदासीं। जेको भाउ जेको मुंहिंजी भेण इन सवाब में शामिल थियणु चाहे त अॼु खां वठी घटि में घटि 5000 दुरूद बि रोज़ पढ़ो त केतिरो पढ़िजी वेंदो इंशाअल्लाह ताला। अल्लाह पाक सभिनी खे अमल जी सादत नसीब फरमाए। अस्सलाम अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू या अली मदद।